माज़ी जी मक़बूल अदाकारा पैसनि जी ज़रूरत पवण ते अहिड़ियूं ख़राब फिल्मूं बि कयूं जेके हुन अॼु ताईं पाण बि नाहिनि ॾिठियूं। सोनाली बांद्रे हीरोइन जे किरदारनि में नज़र आई पर मथसि तनक़ीद थींदी रही। सोनाली जो चवणु आहे त हुन उहो सभु कुझु इन करे कयो छो त खेसि पैसनि जी ज़रूरत हुई। शायदि पैसनि जी ज़रूरत पवण ते ई सोनाली बांद्रे फिल्मुनि में आई हुई। हिकु इंटरव्यू में हुन ॿुधायो त हू हादसाती तौर ते शोबिज़ में आई हुई ऐं संदसि कुटुंब जे कंहिं बि फ़र्द जो वास्तो शोबिज़ सां न हो। सोनाली 1994 में फिल्मुनि में आई हुई ऐं हुन जी पहिरीं फिल्म आग हुई। शुरुआती तौर ते हुन नंढड़नि ऐं गैर अहम किरदारनि सां एंट्री ॾिनी हुई पर 1996 में अजय देवगन जी फिल्म दिल जले ज़रिए खेसि शोहरत मिली ऐं पोइ हूअ ॿियुनि अहिड़ियुनि फिल्मुनि में बि नज़र आई पर संदसि किरदार ख़ासि न हूंदा हुआ। हिकु भेरे सोनाली इंकशाफ़ कयो त हू गैर अहम किरदारनि में बि कमु कंदी हुई ऐं अहिड़ियूं ख़राब फिल्मूं बि कयूं छो त खेसि पैसनि जी ज़रूरत हूंदी हुई। हू बॉलीवुड में आई त खेसि केरु बि न सुञाणींदो हो ऐं उन वक़्तु संदसि कुटुंब माली ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾेई रहियो हो। इन लाइ मजबूरीअ में शोबिज़ जो हिसो बणियसि। सोनाली इन ॻाल्हि जो एतिराफ़ु कयो त हू जेतोणीकि खेसि अहिड़ियुनि फिल्मुनि में कमु करणु अजीब लॻंदो हो पर तंहिं हूंदे हू पैसनि जो सोचींदे किरदारनि लाइ राज़ी थी वेंदी हुई छो त खेसि घर जो किरायो ॾियणो हूंदो हो ऐं ख़र्चु हलाइणो पवंदो हो। फिल्मुनि खां सवाइ हू कुझु न करे सघे हा। हू पाण बि फिल्मुनि खे ख़राबु सम्झंदी हुई ऐं अॼु ताईं हुन उहे फिल्मूं ई न आहिनि ॾिठियूं।